अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो समीउल्लाह शिराज़ी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जो डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन। कार्रवाई में फितना हिंदुस्तान जा 7 ख़ारजी मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾेवठ में कोयटे वासी मेजर सबतीन हैदर शहीद थी वियो। पाक फौज दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं गैर वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़राज तहसीन पेश। इसराइल ऐं हमास विच में अमन मुआहिदो। धुरियुनि पारां मंसूबे जे पहिरें मरहले ते सयूं। अमरीकी सदर ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त समूरनि यरगमालिन खे जल्द आज़ाद कयो वेंदो। अमन लाइ पहिरें क़दम तौरु इसराइल पंहिंजी फ़ौज खे मुक़रर हद ते वापसि आणींदो। अॼु मुस्लिम दुनिया इसराइल पाड़ेसरी मुल्कनि ऐं अमरीका लाइ वॾो ॾींहुं आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ग़ज़ा अमन मुआहिदे जी आजियां। शहबाज शरीफ चयो आहे त विच ओभर में अमन लाइ मुआहिदो तारीख़ी मौक़ो आहे। मज़लूम फ़लस्तीन अज़ीम कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ वधीक चयो आहे त मुआहिदे लाइ अमरीकी सदर जूं कोशिशूं आलमी अमन लाइ संदसि अज़म जी अकासी कनि थियूं। मिस्र, कतर ऐं तुर्किया जा अॻवान बि ख़राज तहसीन जा मुस्तहक़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्की तरक्की लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो PP चेयरमैन बिलावल भुट्टो सां फ़ोन ते राबितो। मुल्क जे मौजूदा सियासी सूरतहाल समेत बोर्ड ऐं परॾेही पॉलिसी ते ॻाल्हि ॿोल कई। शहबाज शरीफ चयो आहे त सियासत में हिक ॿिए मथां इल्ज़ामबाज़ी ख़तम करणी पवंदी। मुल्क केतिरनि ई मुश्किलातुनि में घिरियल आहे। गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी रोकण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। हुकूमती वफ़द नवाब शाह ज़रदारी हाउस पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार ऐं स्पीकर रियाज़ सादिक़ सदर खे वज़ीर आज़म जो पैगाम पहुचायो। पीपल्स पार्टी ऐं पंजाब हुकूमत विच में हलंदड़ छिकताण घटाइण ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में तय कयो वियो आहे त ॿई पार्टियूं हिक ॿिए ख़िलाफ़ वधीक बयानबाज़ी न कंदियूं ऐं न कंहिं बि इशू ते ॻाल्हाइण खां अॻु हिक ॿिए जो मौक़िफ़ ॿुधो वेंदो। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त सदर आसिफ ज़रदारी मुलाक़ात में हुकूमती वफ़द खे चयो आहे त पंहिंजे माण्हुनि खे सम्झायो, नथा चाहियूं त मामला ख़राब थियनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जे CEC जो इजलास। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए इजलास जी सदारत कई। मुल्क जी मौजूदा सूरतहाल ऐं पंजाब हुकूमत सां छिकताण ते गौर वीचार। बिलावल भुट्टो ज़रदारी सदर आसिफ ज़रदारी सां हुकूमती वफ़द जी मुलाक़ात बाबति मेंबरनि खे इत्माद में वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सऊदी जे सीड़पकारनि खे सिंध में सीड़पकारी जी दावत ॾेई छॾी। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद पंहिंजी आला सतही वापारी वफ़द सां वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात कई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में सीड़पकारीअ जा वॾा मौक़िया मौजूद आहिनि। सऊदी अरब ज़राअत, डेयरी फार्म समेत ॿियनि शोबनि में सीड़पकारी करे सघे थो। सऊदी सीड़पकारनि खे तहफ़ुज़ फराहम कंदासीं। सऊदी शहज़ादा मंसूर बिन मोहम्मद जो चवणु आहे त कराची में सीड़पकारी जा तमामु घणा मौक़ा मौजूद आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में नई शराकतदारी जल्द शुरू थींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चाचे ऐं भाइटे समेत 5 ॼणा क़तल। मेहड़ में जावरी बिरादरी जे धुरियुनि में पुराणे तकरार तां चाचो ऐं भाइटियो मारिजी विया। तालके अस्पताल वेझो धुरियुनि में जहिड़ो राधणवासी हाजी बख्शल जावरी ऐं संदसि भाइटियो अजीबुल रहमान क़तल। कंदकोट में हथियारबंदनि ख़ानगी मेडिकल सेंटर ते हमलो करे डॉक्टर खे क़तल करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर अब्दुल जब्बार महमदानी मौक़े ते मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। कराची में यूनिवर्सिटी रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में अनस नाले शख्स क़तल। हसन आबाद वारे इलाइक़े में हथियारबंदनि फुरमज़मत ते हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। रहमानुल्लाह तौर सुञाणप। सकरन में मासूम ॿाड़ी खे बेदर्दी सां क़तल कंदड़ जवाबदार पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। 4 ॾींहं अॻु ॿाड़ी हीर बागड़ी जो उज़वा कपियल ऐं तशद्दुद थियल लाश मिलियो हो। वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार ऐं पाड़े जे माइटनि अरम प्रकाश बागड़ी खे पुलिस पारां मुक़ाबले में मारण जी दावा। सकरन पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ अज़हर कॉलोनी में कार्रवाई कई, जंहिं दौरान जवाबदार फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में जवाबदार मौक़े ते मारिजी वियो।